हाणियवा अपडेट के ड्रिगबाला जीएमएल बलोच की रिपोर्ट मुताबिक काछे के गोठ केटी वसण के गोठाणन वडेरो मोहम्मद हसन बिरामाणी, मोहम्मद लुकमान, मोहम्मद उस्मान बिरामाणी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सूबे संदसि फर्जंद महरम रियाज़ एजाज लतीफ़ जुल्फ़कार बिरामाणी जेके ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि ॿ ॾींहं हथियार सां लैस थी करे असांजी ज़मीन जेका 400 जरीब ज़मीन ते बीठल क़ीमती मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण हथियारनि जे ज़ोर ते वढे खणी विया अहिड़े क़िस्म जी FIR दाख़िल कराइण लाइ असीं कस्बो थाणे ते वियासीं त कस्बे थाणे जे SHO उल्टो जवाबदारनि जी तरफ़दारी कंदे उल्टो जवाबदारनि जी हिमायत करे असांखे थाणे खां ॿाहिरि धिका ॾेई चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ आउं कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कंदुसि। हू मुंहिंजा जिगरी दोस्त आहिनि। हिननि चयो त जवाबदार ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि जो वॾनि ॾुआरनि सां वास्ता आहिनि। हू ॾुआरनि सां मिली करे असांजे ॻोठ में असांजे घरनि अॻियां हथियार खणी असांखे जान सां मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां घुर कई त चोरनि जे यार SHO कस्बो ऐं DSP पुट गुल मोहम्मद जे रेडर ज़ैदुल्ला सूमरो ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।